अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा। हमारी सिरा है न्यू मेरान न्यूज़। रुक गई था खबरन दा चाचरो रिपोर्ट हबीबुल्ला बजीर ताल का डायरी बसा गोठ चापर खोसा में नाले अताला बजीर मदरसा जे मथा हमलो कयो। वधीक उन्हनि पंहिंजा वीचार न्यू मेरान न्यूज़ सां हिन रीत वंडिया। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालुका छाछर ऐं ॾाहली जे ॻोठ छापर खोसा जे अंदरि नाले अताउल्ला बजीर मदरसे जे मथां हमिलो करे छॾियो ऐं उन वधीक इहो चयो आहे त जेके इहो उस्तादु आहे हाफ़िज़ दिलावर बजीर नाले ऐं उन जा जेके शागिर्द आहिनि इनखे आउं क़तलु कंदुसि ऐं मौत मार उन धमकियूं ॾिनियूं ऐं ॻोठाणनि अची उन अताउल्ला खे मदरसे जे अंदरि ॿाहिरि कढियो ऐं उन्हनि वधीक हाफ़िज़ दिलावर इहो चयो आहे त असां SSP थरपारकर ऐं SHO खीसर खां इहो मुतालबो था कयूं त इन माण्हू जी कानूनी कार्रवाई कई वञे। जी नाले थी आयो साहिब जान के खिलाफ गलायो कोन साहिब जान जी कोने पूरी फैसला दा तो शराबी आए तो बिल्कुल असन धमकी ॾींदा ये मदरसे अंदर थी आए तो आए काफी माण्हू थी आया वो बचे ये न जी कोन असां जेका बाबा मदरसे में रबीउल अव्वल जी तयारी हले पई असां झंडा वग़ैरह ठाहे पे जेको नादान अताउल्ला नाले जेको असां पीर अयूब जान नाला घटि वधि ॻाल्हाइण लॻो ऐं शागिर्दाना बि घटि वधि ॻाल्हाइण लॻो मौलवी वारे ख़िलाफ़ ॻाल्हाइण लॻो उहा खां पछे साईं मुफ्ती अब्दुल सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि नाले साईं बिल्कुलु अहिड़ा लफ़्ज़ कढी था त हथ ठोकी ॻाल्हि करतो उहा खां पछे ए शाहिद ऐं अवाम ॿुठा जेको पीछे ए शाहिद ऐं मदरसे जे अंदरि हाणे सुबुह हमलो करी था सुबुह 8 बजे तक़रीबन हाणे हमलो करी था उहा वधीक खबरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।